दोस्तों हलंदड़ पानी हमेशा साफ़ ऐं शफ़ाफ़ ऐं खूबसूरत नज़र ईंदो आहे, मगर जॾहिं इहो पानी बीहजी वञे त तमामु घणो गिदलो ऐं किचरे सां भरियल नज़र ईंदो आहे। सेम मिसाल तव्हांजी ज़िंदगी जो आहे। पंहिंजी ज़िंदगी में जॾहिं तव्हां कंहिं कामयाबी जे सफ़र ते गामज़न हूंदा आहियो तॾहिं तव्हां तमामु खूबसूरत लॻण शुरू थींदा आहियो। जॾहिं इन सफ़र में तव्हां गिव अप करे वेंदा आहियो, तव्हां बीह रहंदा आहियो, कॾहिं बि तव्हां खूबसूरत न लॻंदो। दोस्तों मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों अगर तव्हांखे अहिड़ी वीडियोस पसंद थियूं अचनि त हिन चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कजो। इंशाअल्लाह आऊं तव्हांजी ज़िंदगी तब्दील करण जे लाइ हिकु नओं अज़म खणी निकितो आहियां। दोस्तों तव्हांजी ज़िंदगी में के भी मसला मसाइल आहिनि, मूंखे पंहिंजो भाउ सम्झी कमेंट में मूंसां ज़रूर शेयर कंदा कयो। इंशाअल्लाह मोटिवेशनल वीडियोस जी सूरत में उन्हनि जो हल तव्हां ताईं ज़रूर पहुचाईंदुसि। दोस्तों कंहिं चयो आहे त जिंदगी एक हीरा है जिसे तराशना आपका काम है। इहो बिल्कुल सही चयो वियो आहे। जिंदगी बिल्कुल एक हीरा है जिसे तराशना इंसान का काम है। तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे चङी तरह सवारे सघो था, उहो तव्हां जे ई हथ में आहे। कॾहिं बि पाण खे आम इंसान न समझो, छो जो इंसान हिकु अहिड़ो पखी आहे जेको बिना परनि जे बि परवाज़ भरींदो आहे। जी हाँ दोस्तों, अगर तव्हां वटि उहा क्वालिटी आहे, अगर तव्हां वटि उहो विजन आहे, अगर तव्हां वटि उहा सुञाण आहे, अगर तव्हां वटि पाण खे पाण समझण जी सुञाण आहे त तव्हां घणो कुझु करे सघो था। तव्हां अहिड़ी धमाल मचाए सघो था जो कंहिं बि न मचाई हूंदी। दोस्तों पंहिंजी ज़िंदगी खे ईअं ज़ाया न कयो। ही ज़िंदगी अल्लाह ताला तव्हांखे वॾी क़ीमती ॾिनी आहे। अगर इन ज़िंदगी में तव्हां आया बि आहियो त कुझु करे ॾेखारियो, छो जो हिन ज़िंदगी में जंहिं कुझु कयो आहे उन हासिल ज़रूर कयो आहे। दोस्त जंहिं ॻोल्हियो आहे तंहिं लधो बि आहे। अगर तूं ॻोल्हींदे त तूं लहंदे, जेतिरे ताईं तूं ॻोल्हण जी कोशिश न कंदे छा लही सघंदे। इंशाअल्लाह अगर तूं ॻोल्हण जी कोशिश कई त तूं तमामु घणियूं कामयाबियूं ॻोल्हे लहंदे। दोस्तों मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों अहिड़ी वीडियोस ॾिसण जे लाइ असांजे हिन चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो। ही चैनल इंशाअल्लाह तव्हांजी ज़िंदगी ज़रूर बदलाईंदो ऐं पूरी सिंध जो मुक़द्दर बदलाइण लाइ ही चैनल पुर अज़म आहे। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।